डिगड़ी शहर में रहंदड़ लोहार राजपूत कारियन जी तारीख़। लोहार राजपूत कारिया असल में चित्तौड़गढ़ राजस्थान जा आहिनि। मुग़लनि खां जंग में शिकस्त खाइण खां पोइ चित्तौड़गढ़ जे किले मां तड़िया विया ऐं खाना बदोश जी ज़िंदगी इख़्तियार कई ऐं पोइ पंहिंजे पाण सां वचन कयाईं त जेसिताईं चित्तौड़गढ़ जो किलो आज़ाद न कराईंदा तेसिताईं सिधी खट न रखंदा ऐं न ई घर ठाहींदा। चित्तौड़गढ़ मां नेठि मुग़ल त हलिया विया पर इहे वापसि उते पहुची न सघिया। डिगड़ी शहर में रहंदड़ लोहार राजपूत कारियनि जा वॾा मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा जुॾे शहर आया, पोइ लॾी अची डिगड़ी शहर में आबाद थिया। वाघो कारियो 1937 ईस्वीअ में हिते डिगड़ी आयो हो। वाघे खे हिकु पुटु रूपे नाले सां हो। रूपे खे वरी 3 पुट हुआ, मानो, लोंग ऐं करमण। इन्हनि मां माने खे वरी 3 पुट थिया, खेतो, पुनो ऐं रावतो। इहे लोहार कारिया डिगड़ीअ में लोहार को कमु कनि था। उस्ताद वकील जंहिंजो नालो पुन्नू हो सो डिगड़ी शहर जे आगाटे ड्राइवरनि में पंहिंजो नालो रखंदो हो। हिन कार मैकेनिक शॉप पिणु खोली जंहिं मां संदन कबीले जे काफ़ी छोकिरनि इहो हुनर सिखी वरितो ऐं इहे अॼु बि इहो कमु कनि था।